मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह ताला के हिकिड़ो अमल महबूब आहे। अल्लाह ताला के हिकिड़ो अमल महबूब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तफ़सीर बयानु कयो त अल्लाह ताला के उहो अमल पसंदि आहे। अल्लाह ताला के उहो अमल पसंदि आहे जेको अमल हुजे नंढो एतिरो। मिसाल मां हिकिड़ो बयानु थो कयां, हुजे एतिरो नंढो, पर इहो तव्हांजो अमल तव्हांजी रूटीन जे एतबार सां ज़िंदगी जो अमल आहे। इन नंढे मां मिसाल ईअं आहे त तव्हां तहजुद नमाज़ पढ़ंदा आहियो, सिर्फ़ु 2 रकातूं पढ़ंदा आहियो, बसि सिर्फ़ु 2। क़ुरान जी तिलावत कंदा आहियो, ॾींहं में सिर्फ़ु हिकिड़ो रुकू कंदा आहियो। नफ़ली नमाज़ ॾींहं में पढ़ंदा आहियो, नफ़ली नमाज़ सिर्फ़ु 2 रकातूं पढ़ंदा आहियो। या फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदा आहियो, फ़जर, ज़ोर, असर, मग़रिब, इशा। फ़र्ज़ नमाज़ पढ़ो था, सिर्फ़ु फ़र्ज़ था पढ़ो, सिर्फ़ु फ़र्ज़ था पढ़ो। पर इहे तव्हांजी जेकी बि इबादत हिन टाइम मां बयानु कई आहे, इहा तव्हांजी मुसलसल आहे, मुसलसल हलंदी अचे थी। अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि अथव। उन अमल खां अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि आहे जो हिकिड़ो बंदो छा करे, हिकिड़ी राति उथियो 20 रकातूं तहजुद पढ़ी, हिकिड़ी राति में उथियो 20 रकातूं तहजुद नमाज़ पढ़ी, वरी पूरो महीनो फजर बि न पढ़ी, वरी पूरो महीनो फजर नमाज़ बि न पढ़ी, त हे अमल अल्लाह खे पसंदि आहे। सही ॻाल्हि ज़हन में अचे थी न। अल्लाह ताला खे वॾो अमल पसंदि न आहे जेकॾहिं उहो ज़िंदगी में 1 मरतबो कयो, महीने में 1 मरतबो कयो। अल्लाह ताला खे उहो वॾो अमल पसंदि न आहे। अल्लाह ताला खे उहो नंढो अमल पसंदि आहे। सिर्फ़ु तहजुद जूं तव्हां 2 रकातूं पढ़ो था, बसि। मथे जो त मां नथो पढ़ी सघां, मथे मां पढ़ी बि नथो सघां। त रोज़ानो पढ़ो था, साल पढ़ो था, मुकमल महीना पढ़ो था, अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि अथव। हिकिड़ो बंदो नमाज़ी आहे, सिर्फ़ु फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहे, सिर्फ़ु फ़र्ज़ में फ़जर जो जेको आहे फ़र्ज़ थो पढ़े, ज़ोर जा फ़र्ज़ थो पढ़े, असर जा फ़र्ज़ थो पढ़े, मग़रिब इशा इन जा फ़र्ज़ थो पढ़े। हालांकि सुनत पढ़णु खपनि, मुअक्किदा सुनत आहिनि, पर उन बंदे खे का एतिरी मशगूली आहे, एतिरो मसरूफ़ आहे, साईं मां सिर्फ़ु फ़र्ज़ ई पढ़ंदुमि। इहो बंदो उन बंदे खां भलो अथव जेको हिकिड़े ॾींहं में 5 वक़्त नमाज़ त पाबंदी सां पढ़े, सुनतूं बि पढ़े, वरी हफ़्तो पूरो नमाज़ न पढ़े, हफ़्तो नमाज़ न पढ़े, हिकिड़े ॾींहं में, जीअं चवंदो आहे न सिंधी में, हिन खे बाद जज़्बो अची वियो आहे सफ़ा। काफ़ी मुरीदनि खे पीर जो ॾाढो बि जज़्बो ईंदो आहे, जो उनजा पटका हेठि किरी पवंदा आहिनि, उनजा पटका हेठि किरी पवंदा आहिनि, उनजा कपिड़ा बि बाज़ोक़त लही वेंदा आहिनि। अब हिन खे छा थियो भला, हिकिड़ी मिर्गी लॻी हुई हिन ग़रीब खे, छा थियो हिन खे? यार साईं खे ॾिसी करे हिन खे जज़्बो अची वियो आहे। कंहिं जॻह ते मां बि हिकिड़ी जॻह ते वियुमि, असुली टॉपिक ते मोटी था अचूं, पर हिकिड़ी ॻाल्हि था कयूं। मां बि कंहिं जॻह ते हिकिड़े दफ़े वियुमि काथे बयान ते, त उते ॾिठुमि त साईं साईं ते वेठो आहे, पर साईं जॾहिं बयानु शुरू कयो, साईं का बि अहिड़ी करामत न ॾेखारी, साईं जी अहिड़ी का करामत बि न थी। साईं को अहिड़ो, यानी हदीस ऐं क़ुरान मां को अहिड़ो बहितरीन को हवालो बि न ॾिनो। 2-3 बंदा जंहिंखे पटका हाई क्लास जा पतल, पर हीअं जो बुल ॾिनो ज़रे गॾु मां चवंदुमि मुंहिंजो ज़ालमन घाटो भॻो हुयो, मुंहिंजो घाटो हुननि भॻो हुयो। त हे जेको आहे न, हे दीन न आहे, इन खे चइबो आहे सिंधी में जज़्बो। त अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि जेको बिल्कुलु बि न आहे, जेको तव्हां हिकिड़े ॾींहं में जज़्बो थिए त तहजुद नमाज़ पढ़ो, जुमा नमाज़ पढ़ो, ज़ोर सभु कुझु पढ़ो, वरी ॿिए ॾींहुं सफ़ा ईअं मार्केट खां ई घुमिजो, नमाज़ ई न पढ़ो, न तव्हांजे मथे ते टोपी हुजे, न पटको हुजे, त सर हे अल्लाह ताला खे अमल पसंदि न अथव। अल्लाह ताला खे इहो अमल बिल्कुलु बि पसंदि न आहे। अल्लाह ताला खे उहो अमल पसंदि आहे जेको रूटीन जे एतबार सां हुजे, मुसलसल हुजे। हिकिड़ो साहबी नओं मुस्लमान थियो, त उहो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, पोइ उन ॻाल्हि कई त चई साईं छा इस्लाम में कहिड़ी कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ आहिनि, इस्लाम में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ आहिनि, मूंखे ॿुधाए छॾियो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इस्लाम में अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंमें फ़जर जी नमाज़ आहे, ज़ोर जी नमाज़ आहे,
असर जी नमाज़ आहे, मग़रिब इशा जी नमाज़ आहे। चए साईं इन खां अलावा पोइ चए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जा रोज़ा बि आहिनि। चए साईं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहाद आयो त पोइ जिहाद में बि तोखे हलणो पवंदो। चए साईं इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो हज आयो त पोइ हज बि करिणो पवंदो। इन खां बाद में त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख्तियार करी अल्लाह जे नबी फरमायो इन खां बाद में बि घणो कुझु आहे, यानी पैसो आहे त सदको कयो, नफ़ली नमाज़ पढ़ो फ़र्ज़ खां अलावा, इंसान सां बहितरीनु जेको मामिलो कयो। त पोइ उन साहबी इहा ॻाल्हि कई त साईं हे जेकी तव्हां ॻाल्हि ॿुधायो था नफ़िल या अहिड़ी तरह ॿी जेकी सखावत आहे, मां ग़रीब माण्हू बि आहियां, इहे नफ़ली इबादत अहिड़ी तरह सदक़ात मां न करे सघां मथां। बाक़ी जेको तव्हां फ़र्ज़नि जे बारे में मूंखे पाबंद बनायो आहे न, त फ़र्ज़ नमाज़, रोज़ा, जिहाद में हलणो पए त मां हलंदुमि, हज माल थी वञे त मां कंदुमि। इहे जेके शयूं तव्हां ॿुधायूं इन ते मां हर हालत में अमल कंदुमि। त अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे, तूं इन ते वञी करे अमल कर। पोइ नबी सल्लल्लाहु हे जिन जो पुठी ॾेई करे हलियो वियो इहो साहबी, त अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा हिन खे ॾिसो, हे बंदो जन्नती थो वञे, हिन आमाल खे क़बूलु कयो आहे, हिन आमाल खे क़बूलु कयो आहे, दिलि सां कयो आहे। ऐं हिन जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि आहे त जेकी हिन टाइम नबी ख़बर ईंदी आहे इन खे हफ़्ते ताईं न हलाईंदुमि, महीने ताईं न हलाईंदुमि, हा 2 महीननि ताईं न हलाईंदुमि, बल्कि जेसिताईं मां ज़िंदा आहियां तेसिताईं इन अमाल खे मां कंदो रहंदुमि। त असांजा काफ़ी मुस्लमान जंहिंखे इबादत जे अंदरि जज़्बो थींदो आहे, कुझु टाइम खां बाद में नमाज़ जा वॾा पाबंद थी वेंदा, रोज़नि जा घणा पाबंद थी वेंदा, दीन जा वॾा पाबंद थी वेंदा, वरी कुझु टाइम खां बाद में अहिड़ी का उन्हनि जे मथां लपेट अची वेंदी, अहिड़ो को यानी फेराटी अची वेंदी त वरी तमामु इबादत खां परे थी वेंदा, तमामु इबादत खां परे थी वेंदा। अलाए केतिरनि खे मां ॾिठुमि जेके इन दीन जी फील्ड में स्पीड में आया, तकड़ में तमामु वॾियूं ॾाढ़ियूं साईं अची वियूं, बाक़ाइदे सुनत जे बराबरि ॾाढ़ी, उन्हनि पटको बि मथे ते रखियो, पर चाहे उहे जीअं जो इन इस्लामी फील्ड में आया न त वॾी स्पीड में अची विया, जज़्बे में अची विया त का शइ न आहे ॾिसणी, बसि हाणे कारोबार बि बंदि करणा आहिनि, हाणे कारोबार बि बंदि करणा आहिनि, हाणे दुनिया जो को कमु बि न करिणो आहे, सिर्फ़ु जेको आहे दीन जी फील्ड में हलणो आहे। त जेको बंदो इन दीन जी फील्ड में दुनिया जे तमामु मामलात खे पोइ करे चवंदो मां ईंदुमि दीन जी फील्ड में ऐं सभिनी शयुनि खे मां छॾींदुमि, त जेतिरो जल्दी में इहो इस्लामी फील्ड में ईंदो एतिरो जल्दी में इस्लामी फील्ड खां ॿाहिरि निकिरी वेंदो।